अस्सलामुअलैकुम नाज़रीन। ये शादी की एक तकरीब है। शादी जी तकरीब ये ख़ास माण्हू आशिक़ हुसैन निगारी जी शादी है। ख़ास माण्हू उनखे चयो वेंदो आहे जेको ज़हनी जिस्मानी तरह सां माज़ूर हुजे। उनखे माज़ूर न पर ख़ास माण्हू चयो वेंदो आहे। ही आशिक़ हुसैन निगारी जेको आहे ॻाल्हाइण ॿोलाइण खां माज़ूर, उन करे ही ख़ासि माण्हू हिनखे स्पेशल मैन बि चई सघिजे थो। स्पेशल माण्हू ख़ासि माण्हू उन जी शादी तकरीब जी तव्हांखे ॾेखारियूं पिया। तमामु घणो आशिक़ हुसैन ख़ुशि नज़र अची रहियो आहे। असां खेसि खोड़ सारी मुबारकूं बि ॾियूं था ऐं संदसि भाइरनि खे, संदसि बिरादरी खे, हिन ख़ासि माण्हू जी शादी करण ते असां खोड़ सारी मुबारकूं ॾियूं था। मुंहिंजे दिलि चयो छो न हिन ख़ासि माण्हुनि जी वीडियो ठाहे त नेट ते चइजे जीअं ॿिया अहिड़ा ख़ासि माण्हू हूंदा उन्हनि जी बि उते जा माण्हू कोशिशूं वठी शादियूं कराइनि जीअं उन्हनि जी ज़िंदगी सफ़ल थी सघे। जी मूंखे तमामु घणी ॾाढी ख़ुशी थी जॾहिं हिन ख़ासि माण्हू हीउ मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे आशिक़ हुसैन निगारी। बिल्कुलु ॻाल्हाए ॿोलाए नथो सघे लेकिन ही तमामु घणो मुंहिंजो प्यारो दोस्त आहे ऐं जॾहिं मूंखे ॾिसंदो आहे त प्यार भरे भाकुर पाए पवंदो आहे। मूंखे संदसि शादी ते तमामु घणी ख़ुशी थी। अफ़सोस जो हुन शादी में शिरकत न करे सघियुसि। बार बार उन्हनि दोस्तनि खे जिन शिरकत कई उन्हनि खे मुबारकूं ॾियां थो। मोहम्मद कासिम।